कोचिंग सां तव्हांजी करियर जी हिकिड़ी शुरूआति थी। हिकिड़ो अहिड़ो अवॉर्ड हूंदो जेको तव्हांखे जॾहिं मिलियो हूंदो त फ़ख़्रु फील थियो हूंदो? सभिनि खां घणो जेको आहे सो मूंखे PTV जे अवॉर्ड्स ते ख़ुशी थींदी। पोइ मूं पंहिंजी प्राइवेट प्रोडक्शन शुरू कई मूमल जे नाले सां। तव्हां छा था सम्झो त सभिनि मां ॾुखियो चैलेंज कहिड़ो हो जेको तव्हांखे फेस करिणो पियो? औरत जेका कामयाबु आहे उहा तूं जे ॾिसंदी त नंढे हूंदे खां ई नेचर में को न को फ़र्क़ु ज़रूरु हूंदो। कॉन्फिडेंस जेकॾहिं तव्हांखे न आहे न तव्हां कमु नथा करे सघो। फ्यूचर जे बारे में बि असांखे ॿुधायो त फ्यूचर प्लैनिंग्स तव्हांजो? मां इलाही कुझु कंदी आहियां। 2 स्कूल पहिरीं खुलियल आहिनि जेके तमामु सुठा हल। हिकिड़ो थर जे पासे ऐं कयो हुओ मीरवा कोचानी बि, ॿियो हींअर राणीपुर में। सिंधी चैनल बि उन ते बि के तव्हांजूं प्लैनिंग्स आहिनि? पोइ हिन में भला केतिरी सचाई आहे? दिलि त चवंदी आहे, छाकाणि जेको कुझु सिंधी चैनल्स ते हले पियो थी सघे थो मां जेकॾहिं कयां त थोरो डिफरेंट थी वञे।